बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिक देगिड़ीअ में थोरो तेल मतिलबु कुकिंग ऑयल विझी उन में कटियल बसर विझी असां हल्को सुनहरी कंदासूं। जॾहिं बसर हल्को सुनहरी थी वञे त उन में नंढो दालचीनीअ जो छोॾो, नंढो फोटो ऐं अछो जीरो शामिलु कंदासूं। थोरो भुञी उन में असां जेके तूरियूं छिले कटे धोई रखियूं आहिनि उहे शामिलु कंदासूं ऐं उन्हनि सां गॾु थोरो लूणु बि शामिलु कंदासूं ऐं तूरियुनि खे मिलाए ढकु ॾेई ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। तूरियूं तमामु घणो पाणी कढंदियूं आहिनि ऐं ख़ुश्क थियण में तक़रीबन अधु कलाकु लॻाईंदियूं आहिनि। जॾहिं तूरियुनि जो पाणी ख़ुश्क थी वञे, तूरियूं ॻरी वञनि ऐं तेल ते अची वञनि त पोइ असां थोरो वधीक तूरियुनि खे भुञंदासूं त जीअं कुझु गोल्डन थियनि। पोइ असां ॿिए पासे कारा मिर्च कुटे रखिया आहिनि, तूरियुनि जे मथां भुॻल तूरियुनि जे मथां विझंदासूं ऐं असां हिकु प्लेट में लाहे सर्व कंदासूं। यानी असां जूं कारे मिर्च में ठहियल आसान ऐं मज़ेदार तूरियूं तयारु आहिनि।